नाज़रीन, अॼु मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, पर फेज़गंज जा मज़दूर अॼु बि पंहिंजे पेट गुज़रण लाइ मज़दूरी ते निकितल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अमर शर जी रिपोर्ट। अॼु जिथे पूरी दुनिया मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए रही आहे ऐं उन फर्स्ट योम मई आहे, अॼु पहिरीं मई ते जेको आहे सो अॼु हर शइ बंदि आहे, सरकारी तौर ते मोकल आहे त बाबा मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। पर अॼु सॼी मुल्क में या सॼी मुल्क जा सिंध में बि जेके मज़दूर आहिनि उहे वीचारा सुबुह साजुरी निकिरी आया, उहे पंहिंजा जेको आहे कमकार कनि पिया था। हीअ मुंहिंजे पोयां बि तव्हां ॾिसी सघंदा हो त हीअ जेको आहे ट्रक जेको आहे सो ख़ाली पिया कनि मज़दूर। हिननि जो चवणु आहे त जेकॾहिं असां घर वेही रहूं त पोइ त असांजा बच्चा बुख मरी वेंदा। गवर्नमेंट जा जेके ख़ाली जेके ॾींहं मल्हाइण आहिनि ऐं ख़ाली जेके हिन जा आसरा आहिनि मज़दूरनि खे, हिन ॾींहं मल्हाइण जो मज़दूरनि खे को बि फ़ाइदो न आहे। वधीक चओ त हिते मज़दूरनि सां असां ॻाल्हि कंदासीं, फेज़गंज तालुके में असां मौजूदु आहियूं जिथे, त हिन मज़दूरनि जा आख़िर हिन आलमी ॾींहं जे बारे में उनजो छा चवणु आहे। मज़दूरी करणी आहे, कमाइणो आहे, खाइणो आहे, असांखे त कुझु ॾियनि ई नथा। छो त ग़रीब माण्हू आहियूं न, असांखे पेट गुज़ारो करिणो आहे। न मिलण जा पैसा था मिलनि, न कुझु भॼी डुकी पेट त पालणो आहे न। छा कयूं, ग़रीब माण्हू आहियूं, मज़दूरी करणी आहे, नंढड़ा बचड़ा आहिनि, पालणा आहिनि, माउ पीउ जो पेट पालणो आहे। असांखे कंहिं शइ जी सहूलियत न आहे ऐं हींअर असां मज़दूर माण्हू न पैसे जो का सहूलियत न ॿियनि जा साईं पैसा आया आहिनि तरीक़े सां, पर असां ग़रीब माण्हू साईं मज़दूरी ते साईं गुज़रा असांजो। साईं अॼु आलमी ॾींहुं आहे साईं, असां छा कयूं, मज़दूरी पिया था कयूं। हर माण्हू जी साईं अॼु मोकल आहे, असां साईं मोकल न कई आहे साईं। तव्हांजो आलमी ॾींहुं आहे मज़दूरनि जो ऐं तव्हां हिते मज़दूरी पिया कयो, तव्हां छो था ॾींहुं मल्हायो? साईं मञो त आलमी ॾींहुं आहे, पेट गुज़र करिणो आहे बच्चनि जो। मज़दूर ऑफिसर ॾिसो था घर सुधा पिया आहिनि। जे ऑफिसर थोरो इहो सोचनि त मज़दूरनि खे घर वटि मज़दूरी ॾियूं, असां पंहिंजो उहो ॾींहुं मल्हायूं। मज़दूरी मिले ई नथी, पोइ ज़रूरु पेट ख़ातिर असां मज़दूरी कंदासीं, बुख कोन भरंदा आहियूं घर वेठे। घर वेहूं था, बुख था, नंढा बच्चा आहिनि, छा कयूं, उन्हनि खे त खाराइणो थो पए। हींअर ॾिसो त महांगाई केॾी आहे, न मज़दूरी थी चढ़े, न छा, न छू, बसि इन परेशानी में उहा ई मज़दूरी आहे, न रेट थो चढ़े। हाणे असां छा कयूं, पेट पालणा कंदासीं नी। असीं मज़दूर आहियूं, आलमी ॾींहुं आहे, मज़दूरनि जो छुट्टी जो ॾींहुं आहे, असांखे केरु ॾिसे ई नथो हिते। असीं उहे मज़दूरी था कयूं, केरु हुकूमत हलाए सुता पिया आहिनि, जेके बेकनि वारा ड्यूटी वारा माण्हू आहिनि उहे सुता पिया आहिनि, असीं उहे लोरियूं था हिते। को हुकूमत को ॾिसे ई नथो ग़रीबनि खे, या ग़रीब गुरबे खे केरु ॾिसे ई नथी हुकूमत। छा कयूं, असीं काॾे वञूं, उहो ई पेटी कुल्हे में आहे, पिया फेरी कयूं था, बूट पालिश मज़दूरनि जो ॾींहुं ईअं ई थो गुज़रे। छाजे लाइ छुट्टी कई आहे मज़दूरनि जी बि हुकूमत। नाज़रीन, फेज़गंज तालुके जे मज़दूरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हींअर बि मुंहिंजे पोयां ॾिसो था त हे वीचारा तगारी ऐं पथर पिया था ढोइनि। जेको आहे सो जीअं कंहिं चयो आहे त हिन मज़दूरनि जे लाइ आलमी ॾींहुं ईअं आहे जंहिं मुंहिंजे लाइ सारो जग तगारी आहे, ऐं हीअ तगारी जी मज़दूरी कंदड़ मज़दूरनि जे लाइ अॼोको ॾींहुं इन लाइ का बि हैसियत ऐं वैल्यू नथो रखे त हिननि जो इन ॾींहं ते को बि क़दुरु नथो कयो वञे ऐं मज़दूरनि खे जेको आहे सो मोकल नथी ॾिनी वञे। कैमरा टीम सां अमर शर, मेरान TV, फेज़गंज।